अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु असां कोरंगी बिलाल कॉलोनी मौजूद आहियूं जिथे हीउ वाक़ियो पेश आयो आहे। अचो त मज़ीद इलाइक़े वारनि खां पुछा कयूं ही छा मामलात हुया। जी दोस्तों जी, हिन वक़्तु असां कोरंगी बिलाल कॉलोनी में मौजूद आहियूं जिथे ही वाक़िया वारे हंधि पहुता आहियूं। असां सां गॾु आहे सियासी समाजी अॻवान मोहतरम असद बुगियो साहब। अचो त सां ॻाल्हि ॿोल कयूं ही छा थो थिए। साईं छा मसला मामलात हुया? मामला थी इहो ई आहे त जेके नाले ते होटल आहिनि उहो असांजे लाइ नासूर आहिनि ऐं असांजे लाइ वॾो नुक़सानु आहे। अॼु जेको हादसो थियो आहे इहो असां वॾे दुख जी इज़हार आहे त इहे वॾो माना ख़तरनाक हादसो थियो आहे। त इहे शयूं न थियणु खपनि ऐं उन्हनि खां ॿियनि खे बि असांजो अर्ज़ु आहे त इहे शयूं न कयो। होटल न खोलियो, नालनि जी मदद इजाज़त न कयो, छोकी अॼु जेके माण्हू जेके वीचारा मासूम मुआ आहिनि उहे कंहिंजा बचा आहिनि। महिरबानी करे इहे ग़लति शयूं न कयो ऐं दोस्तनि खे अर्ज़ु आहे त इन्हनि खे बि ताक़ीद कयो त बाबा इहे शयूं नाले जे मथां अहिड़ी का होटल कारोबार न कयो। जी असां अचो त सां ॻाल्हि ॿोल कयूं छा चवणु आहे त हीउ जेको वाक़ियो आयो आहे कीअं पेश आयो आहे। जी भाईजान कीअं पेश आयो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहो वाक़ियो असांजा माण्हू ये होटल जो इब्तिदा हुयो। होटल जी इब्तिदा जे दौरान चांहि टी पार्टी ऐं मानी जो को सिस्टम हुयो। इन नाले जे मथां इंक्रोचमेंट ई फटा कमज़ोर आहे। हुन में तक़रीबन 50-100 माण्हू अची जो बीरो नालो फटा भॼी पिया अंदरि वञी किरिया नाले जे अंदरि, जंहिंमें मौसूम ॿार आहे, कुझु पीरसन बि आहे 50-60 साल उमिरि जा ऐं मौसूम ॿार बि हुया। उन में हिकिड़ी ॿारड़ी जेकी आहे रज़ा इलाही सां गुज़ारे वई आहे। 7 ॿार जेके आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी आहिनि। 100% जंहिंजी मरहम पटी जिना अस्पताल सिविल अस्पताल कई थी वञे। ऐं ॿी जेकी आहे ॿी सूरत अञा बि कुझु ॿार लापता आहिनि। उनजो एक्सीवेटर हले थो। इनशाला टुबा वारा बि आया आहिनि। ॻोल्हींदासीं इनशाला सुबुह ताणी इहो रिक्शूं इनशाला कंदासीं। अलाह ख़ैर कंदो। अवल त न हूंदा, असांजी पूरी कोशिशि आहे इहो न थिए। ऐं मुंहिंजी DC सां हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, DC साहिब सां गुज़ारिश आहे त ख़ुदा रा इहे तमामु जेकी इंक्रोचमेंट असांजे नालनि जे मथां आहे इनखे ख़तमु कयो वञे ऐं इन खे नाले खे दीवार ॾिनी वञे। जी भाई मज़ीद इलाइक़े वारनि जो चवणु हुयो त निड़ी हिकिड़ी ॿारड़ी बि फौत थी चुकी आहे ऐं पीरसंद माण्हू जली चुका आहिनि, घणा माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। ऐं कोरंगी DC खे गुज़ारिश आहे त इंक्रोचमेंट ख़तमु कई वञे। रिपोर्टर बशीर अहमद कलादी, कलादी सी न्यूज़, कराची।